पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ घोटकी जो अॻूणो सदर मीर इफ्तिखार अहमद खान लुंड सखर डिवीजन जो बिना मुक़ाबले सदर चूंडिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। मीर इफ्तिखार अहमद खान लुंड जो डिवीजनल सदर जो नोटिफिकेशन सिंध जे सदर हलीम आदिल शेख तरफ़ां जारी कयो वियो आहे। मीर इफ्तिखार अहमद खान लुंड सीनियर नायब सदर सिंध समेत पहिरें बि वॾनि उहिदनि ते रही चुको आहे। सिंध जे सदर हलीम आदिल शेख पारां नोटिफिकेशन जारी करण बाद सखर ऐं घोटकी ज़िले जे PTI कारकुननि में ख़ुशीअ जी लहर छायल आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ घोटकी जो अॻूणो ज़िले सदर मीर इफ्तिखार अहमद खान लुंड सखर डिवीजन जो बिना मुक़ाबले सदर चूंडिजी वियो आहे।